नासरीन, कराची, हैदराबाद, ठट्टो, बदीन ऐं ॿियनि शहरनि में बरसात खां पोइ गोॾे जेॾो पाणी बीहजी वियो आहे। कचा घर ऐं भितियूं किरण सबबि औरत फ़ौत ऐं केतिरा ई ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त अक्सर शहरनि में बिजली बंदि हुजण सबबि सॼी राति माण्हुनि जागी गुज़ारी। SS न्यूज़ जे नुमाइंदनि मूजिबि कंडियारो वेझो ॻोठु दिलबर ॿुध में बरसात सबबि घर जी भित किरण जे नतीजे में 50 वरियनि जी औरत अनवर ख़ातून ॿुध दॿिजी फ़ौत थी वई। वाक़े बाद फ़ौती औरत जे घर में रोज राड़ो मची वियो। हैदराबाद, कासिमाबाद ऐं लतीफ़ाबाद समेत केतिरनि इलाइक़नि में पाणी बीठल आहे, जॾहिं त अक्सर इलाइक़नि में अञा ताईं बिजली बहाल न थी सघी आहे। राणीपुर में तेज़ हवा सां गॾु तेज़ बरसात बाद शाही बाज़ार में ॿोॾि जो मंज़र आहे। गंदनि नालियुनि जो पाणी घरनि अंदरि दाख़िल थी वियो। खानवाहण में ग़रीब बेवा औरत समेत हुज़ूर बख़्श सोलंगी, इरशाद अली सोलंगी ऐं मोहम्मद सलीम जोगी जूं जॻहूं बरसात सबबि किरी पट थी वयूं। मुतासिर खुले आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। पीज ॻोठ में तेज़ बरसात शहर में ॿोॾि जी सूरतहाल पैदा करे छॾी। रोड रस्ता बरसात ऐं नालियुनि जे पाणी सां भरिजी विया। पाणी घरनि ऐं दुकाननि में काहे पियो। ठारूशाह में बरसात टाउन कमेटी जी पत वाइकी करे छॾी। सॼे शहर में बरसात जो पाणी घिटनि ऐं घरनि में दाख़िल थियण सबबि ग़रीब पौरियतनि जो वॾो नुक़सानु थियो आहे। वार्ड नंबर 4 सोलंगी मोहल्ला, मेन बाज़ार, पुलिस स्टेशन चौक, हबीब बैंक, बाईपास रोड, राजपूत मोहल्ला ऐं ॿियनि हंधनि ते पाणी तलाउनि जी सूरत में बीठल आहे। गंबट में बरसात जे पाणी कब्रिस्तान खे ॿोड़े छॾियो आहे। रहवासनि फ़ौरी तौर कब्रिस्तान मां पाणी कढण जी घुर कई आहे। हुन बरसात सबबि ॼाम साहब दरगाह सखी ॼाम ॾातार जे नंगर खाने जी छित जा चापड़ किरी पिया। जंगशाही में 4 ॾींहनि खां मुसलसल बरसातुनि जो सिलसिलो जारी आहे, जंहिं सबबि बरसाती नालनि जे वहिकरनि में तेज़ी अची वई। केतिरो ई चौपायो माल लुढ़ी वञण जा इतला आहिनि, जॾहिं त वक़्फ़े सां बरसातुनि ऐं तेज़ हवाउनि सबबि ग़रीब मारवाड़नि जा कखावां घर ड्रही पिया। हुन बरसात पवण बाद 96 कलाक गुज़रण बावजूद बि जंगशाही ऐं आसपास जे केतिरनि ई ॻोठनि जी बिजली बहाल न थी सघी आहे। बुहारा में गुज़िरियल 4 ॾींहनि खां मुसलसल बरसात जो सिलसिलो वक़्फ़े सां जारी आहे, जंहिं सबबि केतिरनि ई इलाइक़नि में पाणी बीहजी वियो आहे।